स्कूल क्लास 8 मज़मून रियाज़ी यूनिट 3 सबक 3 अददी सिरिश्तन जो जाइज़ो ओवरव्यू ऑफ नंबर सिस्टम्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿार हिन सबक में असां मुख़्तसरन जाइज़ो वठंदासीं उन्हनि नंबर सिस्टम्स जो जेके मौजूदा दौर में जाइज़ आहिनि। ॾिसंदासीं त उन्हनि जो बुनियाद छा आहे ऐं उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं चीदा चीदा ख़ासियतूं आहिनि। इन्हनि नंबर सिस्टम जे डिघो या डिटेल्ड अभ्यास सां अॻियनि सबकनि में कंदासीं हिकु हिकु करे। सबकनि में ॾिसी आयासीं त ॻणप जे निशानियुनि यानी अंगनि ऐं खेनि लिखण ऐं पढ़ण जे उसूलनि जे सेट खे ॻणप जो सिरिश्तो चइजे थो। A number system is defined as the representation of numbers by using digits or other symbols in a consistent manner. यानी ॿ हिस्सा आहिनि, हिकिड़ो त डिजिट्स आहिनि which is a symbol used to represent numbers in a numeral system, यानी उहे सिंबल्स आहिनि। उन्हनि खे कंसिस्टेंट हुअणु ज़रूरी आहे यानी मुस्तक़िल तौर ते हिकु जहिड़ो हुअणु ज़रूरी आहे ऐं यूनिक यानी मुनफ़रिद हुअणु ज़रूरी आहे। ॿियो हिसो सिरिश्ते जो आहे रूल्स फॉर यूज़िंग डिजिट्स टू रिप्रेज़ेंट नंबर्स इन अ न्यूमरल सिस्टम, यानी डिजिट्स ऐं रूल्स मिलाए ॻणप जो सिरिश्तो ठाहींदा आहिनि। हिन जूं कहिड़ियूं ख़ासियतूं हुअणु खपनि? हिन जूं इहे ई ख़ासियतूं हुअणु खपनि त कंसिस्टेंट हुजनि यानी हमेशह हिकु जहिड़ा हुजनि ऐं यूनिक हुजनि, मुनफ़रिद हुजनि। असां नंबर ऐं डिजिट में कंफ्यूज़ थींदा आहियूं, ॿिन्ही खे मिक्सअप करे छॾींदा आहियूं। नंबर इज़ एन अमाउंट ऑफ क्वांटिटी, अदद कंहिं मक़दार जो मुल्ह आहे, पर डिजिट इज़ अ सिंबल यूज़ टू रिप्रेज़ेंट अ नंबर। डिजिट अंग आहे, उहो अदद खे ज़ाहिर कंदड़ निशानी आहे, उहो अदद कोन्हे। यानी मिसाल जे तौर ते असां जेके ॾिसूं, असां ही 12 कैन्स वठियासीं कोल्ड ड्रिंक जा, जंहिंमें हर हिकु कैन में 12 आउंस आहिनि। असांजी क्वांटिटी केतिरी थींदी? असांजी क्वांटिटी थींदी यानी मिक़दार जेको थींदो उहो थींदो 12 कैन्स थींदा, नंबर असांजो थींदो 12 कैन्स। या हिन में जेकॾहिं असां पाणीअ खे ॾिसूं त केतिरो आहे ड्रिंक, उहा असांजी थींदी 144 आउंसिस। 12 ज़रबिया 12 144 आउंसिस। हीअ असां ॾिठो त हीअ असांजी क्वांटिटी ही हिन कोल्ड ड्रिंक जी। उन्हनि खे ज़ाहिर करण लाइ असां ही निशानियूं वठंदासीं जेके असां आमतौर ते इस्तेमालु कंदा आहियूं 0 खां 9 ताईं। इहे असां निशानियूं इस्तेमालु कंदा आहियूं, अंग इस्तेमालु कंदा आहियूं अददनि खे ॾेखारण लाइ। सो हिन अदद खे 12 खे असां ॾेखारण लाइ छा कंदासीं? हीअ निशानी खणंदासीं ऐं ॿी निशानी हीअ खणंदासीं, असांजो 12 कैन्स ज़ाहिर कंदासीं। हीअ असांजी क्वांटिटी आहे ऐं ही उन जो डिजिट्स आहिनि जेके उनखे ज़ाहिर कनि था। उन खां पोइ जेकॾहिं 144 करणो हुजे त हिकिड़ो हीअ निशानी खईंसीं, हीअ निशानी खईंसीं ऐं हीअ निशानी खईंसीं। इहे टे निशानियूं मिली ऐं असांखे 144 ज़ाहिर कंदियूं, पर उहे दरअसल 3 डिजिट्स आहिनि जेके हिन क्वांटिटी खे ज़ाहिर कनि था। Digit is a symbol used to represent numbers in a numeral system. मुख़्तलिफ़ अददी सिरिश्तनि में मुख़्तलिफ़ तइदाद में अंग इस्तेमालु थींदा आहिनि। सिरिश्ते में अंगनि जे तइदाद खे सिरिश्ते जो बुनियाद चइबो आहे, यानी जेको न्यूमरल सिस्टम आहे उन में केतिरा डिजिट्स इस्तेमालु थियनि था उनखे असां उन जो बेस चवंदा आहियूं। क्वांटिटी ऑफ डिजिट्स इन अ न्यूमरल सिस्टम डिटरमिन्स बेस ऑफ द सिस्टम। 5 मोस्ट कॉमन यूज़ बेसिस आर, जेके आमतौर ते बेस इस्तेमालु थींदा आहिनि, उहे आहिनि 16, 10, 8, 5 ऐं 2। हाणे असां हिननि मुख़्तलिफ़ सिस्टम में जेके ही बेस इस्तेमालु थियनि था उन्हनि खे असां ॾिसंदासीं त उन जूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। 10 बेस वारो सिस्टम आहे, उन में जेके डिजिट्स इस्तेमालु थींदा आहिनि उहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ऐं 0। काउंटिंग जे डिजिट्स हिन में 9 आहिनि जेके असां ॻणे सघूं था, उहे 1 खां 9 आहिनि ऐं 0 खे असां प्लेस होल्डर चवंदा आहियूं। हिन सिस्टम जो नालो डेसिमल आहे, सिंधीअ में हिनखे 10 बुनियादी सिरिश्तो चइबो आहे ऐं जो प्रिंसिपल प्लेस वैल्यू वारो हूंदो आहे। जेकॾहिं 8 बेस वारो हुजे सिस्टम जंहिंमें 8 डिजिट्स हुजनि त उहे डिजिट्स हूंदा 1 खां वठी 7 ताईं ऐं 0। काउंटिंग डिजिट्स हिन में 7 आहिनि, हिनखे असां ऑक्टल चवंदा आहियूं या 8 बुनियादी सिरिश्तो। इहो प्लेस वैल्यू वारे प्रिंसिपल ते हूंदो आहे। 5 बेस जेको सिस्टम आहे उन में अदद 5 हूंदा आहिनि 1, 2, 3, 4 ऐं 0। 4 आहिनि सिर्फ़ु ॻणप वारा अदद 1 खां 6 ताईं
हिन खे असां क्विंटल या पेंटल चवंदा आहियूं अंग्रेज़ीअ में, सिंधीअ में 5 बुनियादी सिरिश्तो। इहो बि प्लेस वैल्यू जे बेस ते आहे। ॿिए सिरिश्ते में असां वटि सिर्फ़ु 2 अदद हूंदा आहिनि, जंहिंजो उन करे बेस हुनजो 2 हूंदो आहे। उन में सिर्फ़ु 2 डिजिट्स आहिनि, 1 ऐं 0। काउंटिंग डिजिट्स उहो हिकिड़ो ई आहे। इन खे असां बाइनरी या 2 बुनियादी सिरिश्तो चवंदा आहियूं। ऐं इन जो सिस्टम बि प्रिंसिपल बि प्लेस वैल्यू वारो आहे। जेकॾहिं असां हिननि सभिनी सिरिश्तनि में ॾिसूं त लोएस्ट डिजिट जेको थींदो उहो 0 थींदो। हाईएस्ट डिजिट जेको थींदो उहो थींदो 9, डेसिमल में, ऑक्टल में 7, क्विंटल में 4 ऐं बाइनरी में 1। मां डिजिट या सिंबल जी ॻाल्हि पियो थो कयां। 1 डिजिट काउंट जेकॾहिं हिकिड़ो अदद हुजे, हिकिड़ो अंग हुजे, त उन में असां केतिरा काउंट करे सघूं था। डेसिमल में 1 खां 9 ताईं, ऑक्टल में 1 खां 7 ताईं, क्विंटल में 1 खां 4 ताईं, बाइनरी में 1 सिर्फ़ु काउंट करे सघूं था। 2 डिजिट काउंट कीअं थींदो? जेकॾहिं 2 असां डिजिट्स खणूं, 2 अंग खणूं, डेसिमल में 10 खां 99 ताईं, ऑक्टल में 8 खां 63 ताईं, क्विंटल में 5 खां 25 ताईं, बाइनरी में 2 खां 3 ताईं। जेकॾहिं 3 डिजिट्स हुजनि, उनखे काउंट करणो हुजे त डेसिमल में असां 100 खां 999 ताईं काउंट करे सघूं था, ऑक्टल में 64 खां 511 ताईं, क्विंटल में 25 खां 124 ताईं, ऐं बाइनरी में 4 खां 9 ताईं। जेको असां नोटेशन लिखंदासीं, जेकॾहिं असां 9 ॾिसूं, 9 खे असां ॾिसूं त कीअं लिखिबो। डेसिमल में 9 लिखी हुनजे हेठां 10 लिखिबो, नंढे तइदाद में। हिनखे असां सबस्क्रिप्ट में चवंदा आहियूं। ऑक्टल में 11 जे सबस्क्रिप्ट में 8 लिखिबो, क्विंटल में 14 जे सबस्क्रिप्ट में 5 लिखिबो। हीउ 14 न आहे, हीअ आहे 14। हीअ बि 11 कोन्हे, हीअ आहे 11। 11 to the base of 8, 14 to the base of 5। बाइनरी में असां लिखंदासीं 1001 to the base of 2। हाणे इहा जेका मूं ते ग़लती कई उहा मूं ॼाणी वाणी कई, जीअं मां तव्हांखे सम्झाए सघां त छा चवंदा आहियूं। तो अचो त असां अॻे स्लाइड में ॾिसूं त हिननि खे असां ईअं छो चवंदा आहियूं। नोटेशन जेके असां ॾिठियूं आहिनि उहे दरअसल हिन अदद खे ज़ाहिर कनि थियूं, 9 खे। सो 9 जे अदद खे असां मुख़्तलिफ़ बुनियादनि में जंहिंखे लिखंदासीं, 10 वारे बुनियाद में असां उनखे लिखंदासीं 9 जे सिंबल सां। ऑक्टल में 11 to the base of 8, यानी 8 बेस वारो 11 थींदो। क्विंटल जेको थींदो उहो 14 to the base of 5, ऐं बाइनरी में थींदो 1001 to the base of 2। यानी ही सभु अदद दरअसल हिननि 9 खे ज़ाहिर कनि था, 9 आङुरियुनि खे। रीड छा कयो असां? हिनखे 9 कयोसीं, हिनखे 11 रीड कयोसीं, हिनखे 14 रीड कयोसीं, हिनखे 1001 रीड कयोसीं। Symbol system is called hexadecimal number system. These symbols or values are 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, A, B, C, D, E and F। अहिड़ी तरह टोटल जेके आहिनि उहे असांजा 16 निशानियूं थियनि थियूं, जिन में 1 खां वठी F ताईं उहे काउंटिंग वारियूं आहिनि 15, ऐं हिकिड़ी आहे प्लेस होल्डर वारी। Most used number system is decimal number system। दुनिया में 2.5 अददी सिरिश्तो इस्तेमाल कंदड़नि जो तइदाद दुनिया जे 90% आबादी आहे, यानी 7.2 बिलियन पीपल यूज डेसिमल नंबर सिस्टम। दुनिया में तकरीबन 7 अरब 20 करोड़ माण्हू 2.5 सिरिश्तो इस्तेमाल कनि था। यानी जेकॾहिं हिन तस्वीर में ॾेखारियल नीरा ऐं पीला माण्हू जेके आहिनि उहे सॼी आबादी हुजे, त जेके नीरा आहिनि उहे 2.5 सिरिश्तो इस्तेमाल कनि था, ऐं पीला जेके आहिनि उहे ॿिया सिरिश्ता बि इस्तेमाल कनि था। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।